न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं कंबर का अहमद नवाज मुगीरी की रिपोर्ट मूजिब ज़िले कंबर शहजाद कोट में 23 मार्च योम पाकिस्तान के मौके ते एक तमाम शानदार रैली कढ़ी वही। कंबर के मुगेरी हाउस का मुगेरी ताज के अगवान नौजवान मीर हमायूं खान मुगेरी की अगवानी में रैली कढ़ी वही। मुगेरी कबीले से ताल्लुक रखंदड़ समय मुगेरी बिरादरी के माण्हुनि नौजवाननि रैली में शिरकत कई, जिते पाकिस्तानी परचम खणी बाईपास का थींदे मुख्तलिफ रूटन से हलंदी रही। मुगेरी बिरादरी के माण्हुनि पाकिस्तान जिंदाबाद पाक आर्मी जिंदाबाद जा नारा हणंदे DC ऑफिस अॻियां शहर तरफ़ रुख कयो, जिते रैली में शरीक माण्हुनि पाक आर्मी की हिमायत में ऐं पाकिस्तान की हिमायत में नारा हणंदा परचम नज़र अची रहा हुआ। रैली जॾहिं कंबर शहर के मुख्य चौक भुट्टे चौक ते पहुती त जलसे की सूरत इख्तियार करे वही, जिते रैली के खिताब कंदड़ मीर हमायूं खान मुगीरी चयो त 23 मार्च पाकिस्तान की आज़ादी वारे ॾियारे ते वॾी अहमियत वारो ॾींहुं आहे। ही ॾींहुं पाकिस्तान जी दफ़ा जो ॾींहुं आहे। असांजो पाकिस्तान अजीम आज़ाद मुल्क है, जिते सब मजहब आज़ादी से रहन था। आखिर में मीर हमायूं खान मुगीरी चयो त असीं मुगेरी बिरादरी हर ॾुखे वक़्त में पांजे पाक फौज से गॾु आहियूं ऐं रत जे आख़िरी फुरो भी पांजे पाकिस्तान ऐं पाक फौज तां कुर्बान करण वारा आहियूं। दुश्मन मुल्क के ॿुधाइण था चाहियूं त जेकी भी पाक फौज या पाकिस्तान ॾांहुं मेरी अख सां ॾिसनि था, असीं उन्हनि जूं अखियूं कढी छॾींदासीं। पाकिस्तान जिंदाबाद, पाक आर्मी जिंदाबाद, पाइंदाबाद।